पुलिस कच्चे में मदई जी वेझो जेको कच्चो आहे ओभर तरफ़ उते ऑपरेशन शुरू कयो आहे। उन ऑपरेशन खे बि हफ़्तो थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं ऑपरेशन जा के बि फ़ाइदा या उन जा नतीजा असांखे कंहिं बि क़िस्म जा मुस्बत नज़र नथा अचनि। ऑपरेशन जा नतीजा हिन वक़्त ताईं कुझु मौसूल थिया आहिनि न थिया आहिनि, छा थियो आहे हिन हवाले तां असांजे हिन पैनल में मौजूदु आहिनि स्टूडियो में असांजे मदेजी शहर जा मोस्तरीन सीनियर सहाफ़ी अयूब बिरोई साहब ऐं उन खां पोइ आहिनि साईं तौहीद बिरोई साहब। तव्हांखे सभ खां अॻु में त तव्हां वेलकम कयूं था असां पंहिंजे स्टूडियो में। अयूब साहब, तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु जेको कच्चे में ऑपरेशन पुलिस शुरू कयो आहे उनखे हफ़्तो तक़रीबन पूरो थी वियो आहे, पर आख़िर जेको आहे हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो को इतला अहिड़ो को न आहे त को ॾुआरी को क्रिमिनल अरेस्ट थियो हुजे, को ॾुआरी मारियो वियो हुजे, उन हवाले तां तव्हांजो छा ख़्यालु आहे, तव्हांजो छा रिसर्च आहे? कमांडो साहब, असली इहा आहे त हफ़्तो अॻु जॾहिं हिकिड़ो ॾुआरी मारिजी वियो उनजे वारसनि त क्लियर कयो त असांजो जूनेजनि सां तकरार में असांजो मारियो वियो। पोइ वरी कुझु दोस्त जी मार्फत जेके मीडिया ते आया कलोड़ा बिरादरीनि जो चङो मुड़सनि जो त असांजो लाड़काणे वियो दवा वठणु, उतां वापसी हुते वैन मां 3 ॼणा लाथा हिनखे फयाज़ खे, जेको फयाज़ हो मुंहिंजे ख़्याल में, उनखे शहीद मारे वियो। त पुलिस सरकार रेलवे स्टेशन में जॾहिं शहीद थियो त पाण उते पहुतासीं उन महिल त पहिरियों ज़ख़्मी जा माना इतला हुया, वरी उते वियासीं त उहो शहीद थियो। जेके अस्पताल आयासीं, अस्पताल खां पोइ असां राति जो 2 बजे ताईं साहब बि वेठा त DIG साहब अचे या SP साहब ईंदो, उन्हनि जो असां मौक़ो वठूं। SHO त हुयो ई कोन, SHO त पंहिंजे हिन में खपनि में उनखे नथा अची सघूं, पर माना उन महिल ताईं का बि असां वटि को पुलिस जो मुस्बत जवाबु न असांखे को ब्रीफिंग ॾिनो वियो त हीउ वाक़ियो कंहिं कयो कंहिं न कयो। तॾहिं ख़बर पियो त असां रातो राति पुलिस ख़बर पई त करोड़नि ॾे वियो त हुते जेके कुझु कार्रवाइयूं कयूं उहो कार्रवाई में को पुलिस जा SP साहब या वेझा सहाफ़ी दोस्त कुझु अहिड़ा सहाफ़ी आहिनि जेको पुलिस SP साहब पंहिंजा रखिया आहिनि, जेको वाह करण ते गोल गोल करण ते कूड़ियूं सूड़ियूं सिस्टम करियो पंहिंजी गुज़र सफ़र तो उनजो बि वक़्तु आहे पंहिंजी गुज़र सफ़र कनि। पर अहिड़ी मिसयूज़ ख़बर जेके माण्हू खे अफ़वाहूं त 2 ॼणा क़तल थिया आहिनि, वे हिते 50-100 घर सड़ी वियो आहे, कलोड़नि जे भरिसां वेठा, त अहिड़ी का असां कार्रवाई न ॾिठीसीं जंहिं ते चवंदा इहा शइ थिए थी या बाहि या का अहिड़ी ठक टुक या गोलियुनि जो वग़ैरह शहीद थियो। अच्छा अयूब साहब, माज़रत सां हिनखे वरी तफ़सील वठूं था तव्हां खां हिन वक़्तु तौहीद साहब खे त हिन वक़्तु कच्चे में जेको हलंदड़ ऑपरेशन आहे उन ते तव्हांजी जेका नज़र आहे, तव्हां रिपोर्टिंग बि कई आहे, त हिन वक़्तु तव्हांजो छा तजज़ियो आहे त हिन वक़्तु पुलिस जी छा हुते कारकर्दगी आहे? ज़िले शिकारपुर में 2 हंधनि ते हिन वक़्तु ऑपरेशन हले पई, उहा निगरानी आहे। ॿुधण में जेको अचे थो त SSP शिकारपुर जी निगरानी आहे, DIG लाड़काणो जी निगरानी आहे, नासिर आफ्ताब जी। त जेका पुलिस जी ऑपरेशन आहे उहा पंहिंजे मुफ़ाद जी ऑपरेशन थी हले, चाहे हू मदजी जे कचे में हुजे, चाहे हू गड़ी तेरे जे हुन में ऑपरेशन जेका हले थी उते हुजे। पुलिस हिकु सरकारी जेका बजट ईंदी आहे ज़िले शिकारपुर जे पुलिसिंग जे लाइ, जंहिंमें पुलिस जा जेके सिस्टम हूंदा आहिनि, सामान वग़ैरह आहिनि, या बुलेट्स हूंदा आहिनि, या गन्स हूंदा आहिनि, या उन्हनि जी ड्रेसिंग हूंदी आहे, या पुलिस जी जेका बि बजट आहे उन बजट खे खणण जे लाइ हिकु प्लान ठहियलु हूंदो आहे त पुलिस उनखे हिकु नालो ॾींदी आहे ऑपरेशन। ऑपरेशन हिकु बजट खे हड़प करण जो नालो आहे। जॾहिं बि तव्हां ॾिठो आहे त जेकॾहिं गॾी तगे में ऑपरेशन थी हले या मदजी जी कचे में ऑपरेशन थी हले त उते ऑपरेशन में पुलिस आहे जेकॾहिं पुलिस कमु करे थी, पुलिस कहिड़े मुताबिक़ वई आहे, कहिड़े कम सां वई आहे। सिपाही ॿियो जेको राहू जो हुयो ज़ख़्मी थियो, उनखे चवण मक़सदु मां हुन खां बज़ात पाण ख़ुदि हिकिड़ो इंटरव्यू वरितो त तव्हां असांजो हीउ जेको वाक़ियो पेश आयो उन महिल छा पोज़ीशन हुई तव्हांजी? उन्हनि इहा ॻाल्हि कई त चए असां जीअं हुते पहुतासीं असांजे मथां फायरिंग थी, फायरिंग में जेको भुट्टो साहब शहीद थियो, पुलिस एहलकार मां ज़ख़्मी थियुमि। मां इहो सुवाल उन्हनि खां कयो न तव्हांजे जेके गन्स आहिनि उहे तव्हांजा हलंदा आहिनि, उन्हनि में बुलेट्स आहिनि? चए बिल्कुलु असां वटि कुल तक़रीबन अंदाज़न 10 बुलेट्स आहिनि। 10 बुलेट्स में जेके ॾुआरी रोड ते था अचनि उन्हनि वटि 1000 गोलियूं हूंदियूं आहिनि, उते 10 बुलेट्स कहिड़े कम जूं छा कंदियूं? ॾिसो मुक़ाबिलो अलाह खे ख़बर, ठीकु। उन वक़्तु उते मौजूदु 2 पुलिस एहलकार ॿिया हुननि सां जेके मुक़ाबले में ॾुआरी हुआ,
ठीक है जेके ॾुआरी थी विया गुम हितां हिकिड़ो त जेको बचो हा ज़ख़्मी आहे उहो त तफ़सील ॿुधायो। ॾिसो जॾहिं ॾुआरी शहीद थियो सिपाही शहीद थियो सॉरी सिपाही जेको शहीद थियो त बर वक़्तु DIG जी हिकिड़ी प्रेस रिलीज़ आई DIG खां पोइ गढ़ी वज़ीर जी प्रेस रिलीज़ आई उन्होंने गढ़ी वज़ीर जेको प्रेस रिलीज़ में बयान ॾिनो त फिलफोर जेके जवाबदारनि गिरफ़्तार कयो सही ऐं शहीद सां गॾु शहीद जे मन सां गॾु हुनजे घर वञो DIG ऐं SSP शिकारपुर खे हुकुम ॾिनई पर अफ़सोस सां मां तव्हांखे छा चवां हिन प्लेटफॉर्म ते त 3 कलाक 45 मिंट मथे जी अस्पताल में शहीद जो लाश पियो उन ते न को ज़िले जो को ऑफिसर आयो न को डिवीज़न जो को बाला ऑफिसर आयो पुलिस डिपार्टमेंट जो त पुलिस जेका आहे ख़ाली दवाऊं कंदी आहे ऑपरेशन आहे उन्हनि जे पंहिंजे पेट भरण जे लाइ हिकिड़ी ऑपरेशन थी हले पुलिस ॿिनि क़िस्मनि जी असां वटि हिन वक़्तु शिकारपुर ज़िले में हिकु पुलिस आहे जेका पुलिस जे रूप में धारियल आहिनि सही ॿी पुलिस आहे जेका धारियल जे रूप में पुलिस आहे सो ॿ पुलिस जा इहे किरदार शिकारपुर ज़िले में हलनि था सभु ड्रामाई मामला था हलनि। अच्छा इहो आयुब साहब तव्हां जेको आहे ॿुधायो त हिन वक़्तु ऑन द स्पॉट जेका जिते ऑपरेशन हले थी उते कंहिं बि क़िस्म जी का बि प्रैक्टिकल रिपोर्टिंग जेको आहे उहा बि कोन असांखे नज़र थी अचे त जीअं गढ़ी तेगो में पोइ बि चवंदा त का को खणी हुनखे फिल्मी शूटिंग जो नालो ॾिए थो को ड्रामे जो नालो ॾिए थो पर पोइ बि कुझु फुटेजिस वग़ैरह माना अचनि था पिया हितां जी छा सूरत हाल आहे? असां कोशिशि कईसीं त प्रैक्टिकली शयूं आवाम खे ॾियूं असां इन प्रैक्टिकली पुलिस ऑपरेशन मां कुझु सिखूं सही जेके पुलिस ऑपरेशन जो नाले ते जेको फंड भाउ ॻाल्हायो थोरी त पुलिस जे फंड जे करे घरू वज़ीर जे वेचारे जो ॾिसो उनजो प्रेस रिलीज़ हिन वटि जेके CSS पास थियल आहिनि ऐं हिन वटि प्रेस रिलीज़ अॻु में मौजूदु आहे सिर्फ़ु नाला चेंज करणा आहिनि ठीकु आहे असां उन ॾींहुं तव्हांखे चऊं था असां पहिरें ॾींहुं जॾहिं पुलिस ऑपरेशन कयो ॾिठोसीं उते कचे जी माहौल में ठीकु आहे ॾुआरी आहिनि ॾोह कनि था इनखे असांखे अफ़सोस कोन्हे त हिननि खे तकलीफ़ थिए थो या नथो थिए छो त असांखे तकलीफ़ घणो आहे हिननि खां वधीक उन्हनि खे ॿिनि खे तकलीफ़ असांजी ॾींहुं राति निंड फिटल आहे असां चऊं था असां पुलिस जी मामलनि खे संजीदगी सां वठूं हिनजी असां बाह सां मिली करे कुलो ॾेई करे हिन सां गॾु हुजूं पर उन कुलो ॾियण जे माना चकर में वियासीं त को DIG 2 SP असां बीठासीं थोरो ॻाल्हायूं को वठूं को कुझु कयूं पर अफ़सोस सां थो चइजे उहे मीडिया ते चवण मुनासिब नथा लॻनि ठीकु आहे न। ॿियो इहो पुलिस मुक़ाबले जा इहा ॾिठो था गैजा थाणे में कबीलाई जहिड़नि में जतोई पाण में विड़िया सौट अलाए छा पाण में जंहिंमें 20 लख रुपया इनाम याफ़्ता अब्दुल हकीम जतोई त उहो मारिजी वियो इन भाऊ वारनि जी मुड़ुस माण्हू ऐं मुतबरी ऐं ॾुआरनि सां मुक़ाबले जो इहा 3 कलाकनि ताणी लाश खणण लाइ बि ज़रूरत न हो त लाश खणी अचनि इन्हनि खां लाश हुन खां वापसि कयो वियो लाश ते पियो रहियो ऐं उहो न ॾिनो आख़िरकार कहिड़े बि तरीक़े सां कीअं कहिड़े सोर्सिस जे हवाले सां असां वटि इहो ई थींदो आहे त माना 72 माण्हू जे मार्फत इहे लाश वठण वसूल कंदो मां उन ते ई तव्हांखे ॻाल्हायां थो न ऑपरेशन जी ॻाल्हि थो कयां उहा बि अहिड़ी ऑपरेशन जेकी आहे हिते थो हले त उते मां उहो ॿुधायांव थो सिर्फ़ु हे ऑपरेशन ते तव्हांखे जेको पुलिस मुक़ाबिलो थियो आहे उनजो थो ॿुधायांव तव्हांखे त उन ते 20 लख रुपया फबाइण जे लाइ असां जेके ज़िमेवार खे चयो मायूं चयूं त ॾुआरी आहे 50 केस लाइ केतिरनि में घुर्बल इनामी याफ़्ता त पुलिस खां पुछूं त पुलिस मौक़े ॾियण लाइ तयारु कोन्हे त हिन वक़्तु ताईं जेको ऑपरेशन जो नतीजो आहे त माना हिन वक़्तु ताईं का गिरफ़्तारी उते जॾहिं असां उते वियासीं असांखे SP ब्रीफिंग हुनखे ॾियणु घुरिजे असां साफ़ ई वियासीं असां उन्हनि असांखे न खयो हालांकि असांखे खणणु घुरिजे पर असां उते वियासीं त असां सां माना ईअं सम्झा असां ॼण को ॾुआरी असां आहियूं असांजो मुंहुं ख़राबु कयो छो त हुते जेकी हक़ीक़त ॾिठीसीं त मथां उहो सोचनि त यार हीअ हक़ीक़त त ॾुआरी असां ॾिसो कलोड़नि जी हुजे या ॿिनि गैंगनि जा हुजनि या के हुजे ज़ात पात ते ॾुआरी जो मगर तव्हां थोरो अर्ज़ु ॿुधो त ऑपरेशन ते इलाही सारो हिकिड़ो क़ौमी खज़ाने जो ख़र्च थो थिए त उहो ख़र्च जेतिरे क़दुरु ख़र्च थियो आहे हफ़्तो पूरो थी वियो आहे ऑपरेशन हिन वक़्त ताईं हले थो पियो त हिन वक़्त ताईं नतीजो माना नतीजो असां ॾिसो मां तव्हां अर्ज़ु हुयो त हीअ सिर्फ़ु जीअं ॻाल्हायो त असां उन ते बि चऊं था त ऑपरेशन कुझु कोन थो हले उते वेठा आहिनि उतां जी जेके
मानी बि पढ़ाई सिधी ॻाल्हि आहे मानी पंहिंजूं कोन था कनि उते जेके ॿुधण में आया असां ॾिठो न आहे उन्हनि खे हालांकि त पुलिस खे जेको कमु करिणो हो त इहे दुनिया खे ॾेखारे हा त ॾुआरियुनि जी इबरतनाक सज़ा माना सबक़ु हुजे हा त ॾुआरी सां ईअं थियो दुनिया ॾिसे ॾुआरी ॾिसनि था त असां सां अहिड़ी असरु थिए थो या अलाए छो इन्हनि मीडिया खे पाबंद बणाए छॾियो आहे कोई इजाज़त न आहे उन पासे ॾे वञण जो ऐं ॿियो हुते जेके ॿुधण में आया जेके कार्रवाइयूं कयूं आहिनि उहो ॿुधाए सघनि था उन्हनि घणा माण्हू मारिया आहिनि कहिड़ा को मोह त कोन्हे भले घर साड़िया विया आहिनि उहा त माना उहा बि फुटेज इन पुलिस जे जेके प्रेस रिलीज सां गॾु आहिनि असांखे बि इजाज़त न हूंदो तव्हां वञो न हाणे बि इजाज़त आहे न उहो ब्रीफ ॾेई सघिया आहिनि हफ़्तो ॿुधण खां बावजूदि हिननि खे घुरिजे हा त उहा ऑपरेशन जाइ ते सहाफ़ी मीडिया वठी वञे हा हाली पंहिंजा ई मनपसंदि वठी वञे हा त थोरी हक़ीक़त ज़ामो त थिया न इहा ऑपरेशन नाले जो आहे ॿियो कुझु बि कोन्हे कमांडर साहिबु इहा त हाणे इहा इन सां इहा आहे त ॿिया जेके माण्हू आहिनि उहा इसाइजी था वञनि उहे परेशान आहिनि त असां कयूं छा अच्छा तोई साहब तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु जेका इहा जेको असांजो मौजूदा SSP आहे शादिर चाचड़ त उनजी मुसलसल जेकर थोरो रकी कयूं था त फीलिंग्स इहा मिले थी त हू हिकिड़ी ऑपरेशन जेका करे थो उन में जेके माण्हू मरनि था ॾोहारी उहो को बि लाश ज़ाहिर कोन थो थिए त इन जो दलील जेको आहे उनजे जेके पसमंदर में ॿुधाइनि था उहो इहो ॾियनि था त हीअ माना ड्रोन जो ज़रिए तां माण्हू मारे थो की ड्रोन लॻे थो उहो ओॾे मरे थो उन्हनि वटि ई त उहे खणी उहे पंहिंजो माना लाश लिकाए था छॾनि या गुम था करे छॾनि पुलिस खे लाश मिले नथो त इन वारे सां तव्हांजी छा रिसर्च आहे ऐं ॿिए नंबर ते जेको आहे हिते कच्छ जेका मधे जी जे कच्चे में जेको ऑपरेशन हले थो हफ़्ते खां वठी त इन में कुझु इतलात इहे बि आहिनि जेके कलोड़ा बिरादरी पारां जेको एहतजाज बि कयो वियो त माना असांजा जेके अगेंस्ट में आहिनि जुड़े जा बिरादरी जा माण्हू उन्हनि खे पुलिस साण करे माना असां ते खे नुक़सानु पहुचाए थी पई त उन वारे सां छा इतलात ॾिसो ऑपरेशन हिकिड़ी जेका हले थी चऊं था मधे जी कच्चे में कंहिंजे ख़िलाफ़ आहे जेको पुलिस जेका दावा थी करे त शहीद जेको मोहम्मद रमज़ान भुट्टो सिपाही आहे उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ ठीकु आहे कातिल उनजा जेकॾहिं हक़ी जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो पर कच्छ में जेका ऑपरेशन थी हले उहा मुख़्तलिफ़ माना तरीक़नि सां आहे ठीकु आहे जेके उन वाक़े जा मुलविस आहिनि तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयो पर उनजे आस पास जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि या रस्ते वेंदड़ माण्हू आहिनि पुलिस उन्हनि खे बि डिस्टर्बेंस थी करे उन्हनि खे बि तंग थी करे ऑपरेशन जो मक़सदु इहो त न आहे तव्हां ॾुआरनि जे बजाए ग़रीबनि खे तंग कयो मां अक्सर ॾिठो आहे ऑपरेशन में ग़रीब वीचारा सरजी वेंदा आहिनि ॾुआरी पंहिंजे रस्ते खां निकिरी हलिया वेंदा आहिनि ॾुआरी जो को घर न हूंदो आहे ॾुआरी जो को दीन न हूंदो आहे उनजो को मज़हब न हूंदो आहे ॾुआरी खे जेको आयो अॻे उनखे बख़्श कोन कंदो चाहे कहिड़ी ज़ात सां हुजे कहिड़े हुन फ़िरके सां वाबस्ता हुजे पर चवण जो मक़सदु इहो आहे त ॾुआरनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन न आहे जेकॾहिं ॾुआरनि जे ख़िलाफ़ तव्हांखे ऑपरेशन करिणो आहे त तव्हां ॾेखारियो वाज़े कयो मीडिया ते तव्हां मीडिया खे ॿुधायो त असीं हीअ ऑपरेशन में कामयाबियूं हासिल कयूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे जंहिं ॾींहुं शहीद जेको मोहम्मद रमज़ान भुट्टो शहीद थियो ॿिए ॾींहं ते पुलिस जेका ऑपरेशन जे लाइ हिकिड़ी सोशल मीडिया ते जेके हुननि जा फेसबुक जी गैंग आहे पुलिस जी बि गैंग आहे फेसबुक जी गैंग जंहिंखे मां नालो ॾियां तव्हां हुनखे जहिड़ो बि नालो ॾियो मां हुनखे फेसबुक जी हिकिड़ी गैंग जो नालो ॾिनो आहे उहे गैंगस्टर आहिनि जेके पुलिस जे लाइ हिकिड़ा रखंदा आहिनि इन्हनि को वाज़े जेको बयानु रखियो त SSP शिकारपुर चवे पियो त मां शहीद जो बिलांत कयो आहे ऐं ॿ ॾुआरी मारिया आहिनि हाणे उहो ॿुधायो त ॾुआरी विया काॾे ॾुआरनि खे जेकॾहिं मालिक खणी था वञनि ख़बर मां तव्हां कढी ॾुआरनि खे छा था कयो उन्हनि खे भला तव्हां शोपीस करे रखंदो छा हिकिड़ो मरी वियो मोह लॻे छा कंदो हाणे त अक्सर पुलिस हिकु ड्रामाई तरीक़ो अंदाज़ जेको ज़ाहिर कंदो आहे त माण्हुनि खे ॾेखारींदा आहिनि असीं ॾुआरी मारियासीं अरे बाबा ॾुआरी तव्हां मारियो था तव्हांजे लाइ इहे ठीकु आहे ॾुआरी असांजी नज़र में बि ॾुआरी ठीकु आहे उन्हनि जा जेके केसिस प्रोफाइल्स आहिनि उहे तव्हां ज़ाहिर कयो हा ठीकु आहे तोई साहब पर जेके ड्रोन माना अटैक आहे उन सां आया वाकई इहो बि पॉसिबल आहे छा जो जेको माण्हू मरे थो उहो नज़र ई न अचे ड्रोन बाज़ार सां तो जेका हिन वक़्तु ड्रोन अमेरिका बि पाकिस्तान में केतिरा ई ड्रोन अटैक कया त उहे जेके माण्हू मरनि था उहे मां तव्हांखे ड्रोन ते हिकिड़ो तफ़सील हिकिड़ो ॿुधायां जी जी ड्रोन उहा शइ आहे उन में जेकॾहिं तव्हां गोला फिट था कयो त उन में कैमराऊं बि फिट थियल आहिनि ठीकु आहे जॾहिं गोलो तव्हां किरायो था के स्पॉट ते त कुझु ॾींहं अॻु में तव्हां घड़ी तंहिंखे ऑपरेशन में ॾुआरी जेको आहे CCTV हिकिड़ो फुटेज हले पियो उन ड्रोन जे ज़रिए रिकॉर्ड थियल आहे त ॾुआरी राकेल लांचर खणी ऐं हमलो थो करे त उहे तव्हां रिकॉर्ड करे सघो था जॾहिं ॾुआरीअ खे तव्हां ड्रोन में मारियो था त उनजा फुटेज काॾे था वञनि या कैमराऊं तव्हां जेको नाकाम वेंदी अलाए छा ड्रोन असां करे कोन ॾिठो आहे त हिन में गोलो फिट थिए ऐं किरे रुॻो रिकॉर्डिंग हूंदी आहे हिकिड़ी ड्रोन में हिकिड़ी रिकॉर्ड थियल आहे
अमेरिका ऐं पाकिस्तान में जेके असांजे इदारनि वटि आहिनि माशाल्लाह जेके फ़ौज वटि आहिनि उहे ड्रोन हुननि में फ़र्क़ु आहे ही कैमरा आहे सही हुननि वटि ड्रोन उहे आहिनि जेके डायरेक्ट टारगेट कंदा आहिनि उन जॻह उन इलाइक़े खे तबाह कंदियूं असां पुलिस वटि असां कोन ॿुधो आहे हे हथरादू जो ड्रोन चवां भाई जीअं बाज़ खे उॾार के मंज़िल ते छॾिणो आहे त अॻे गोश्त रखूं टुकड़ो वञी हुन मंज़िल ते पुॼो हे उन्हनि ड्रोननि मां आहे अच्छा हे पंहिंजे मुफ़ाद वारा ड्रोन ठाहिया त बजेट कीअं हड़प कयूं ऑपरेशन में नालो मात्र ठीकु आहे तव्हांखे ऑपरेशन कयो था ॾुआरीअ ते उन सां असां मुतफ़िक़ आहियूं सही पर जेके तव्हां सां गॾु जेके माण्हू उहे केरु आहिनि उन्हनि खे त वाज़े कयो न त उहे तव्हां खणी हलो था जिन माण्हुनि खे ॻड़ी ते ऑपरेशन में तव्हां सां गॾु पुलिस आहे छा उते बि तव्हां सां गॾु ॾुआरी सिविल माण्हू साण आहिनि तव्हां कॾहिं बि मां ज़ाहिरी ॻाल्हि जेका हिकिड़ी शइ चवां थो मां हिकु ॾिठी ॻाल्हि थो कयां त पुलिस सां गॾु ऑपरेशन में ख़ालिस पुलिस न हूंदी आहे ॿिया बि माण्हू घणा हूंदा आहिनि ठीकु आहे मथे जी कचे में तव्हां हफ़ीज़ गेहू जे ख़िलाफ़ जेकॾहिं ऑपरेशन कयो था ठीकु आहे हफ़ीज़ जेकॾहिं ॾुआरी आहे तव्हां हुन सां विढ़ो उन सां जंग कयो जेकॾहिं हफ़ीज़ खां अलावा जेकॾहिं ॿिया ठीकु आहे बिरोही वेठो आहे को शेख वेठो आहे को जूने जो वेठो आहे को कलोड़ो वेठो आहे तव्हां ग़रीबनि खे त न ईसायो ग़रीब जेके हितां वेलो कमाए खाईंदा कचे वेंदा हाणे उनजो रस्तो बंदि थी वियो आहे ऐं ग़रीब जेको आहे उहो बुख थो मरे पुलिस खे हर शइ मिले थी उते पुलिस जे लाइ ॿ फ़ाइदा आहिनि हिकु उन्हनि खे मुफ़्त जी मानी मिले थी उते ऑपरेशन जे नाले ते छो बजेट मां जेकॾहिं 10 लख कढनि था त 50,000 उहे ख़र्च कनि था 50,000 ईअं देग चांवर जो पटाटनि सां पचाए पंहिंजे सिपाह खे खारायूं इहो कुझु हले बाक़ी ग़रीब उते परेशान आहे आवाम परेशान ॾुआरी खे तव्हां ॿियो इतलात आहिनि त काठ बाठ बि खणी विया आहिनि ॾिसो काठ जो जेको ऑप्शनल आहे जेके हिकिड़ी वीडियो सोशल मीडिया ते हले थी त पुलिस क्रेन मशीन ज़रिए जेके जॻहनि खे खोटे थी मनो जॻहूं कचे जा जेके ठहियल आहिनि उन्हनि में त काठ आहे न उन्हनि में लखे रुपए जा काठ आहिनि ईअं न आहे त को हल्को काठ बाक़ाइदे असां हिते गेटर टीयर इस्तेमालु कंदा आहियूं कचे जा माण्हू काठ इस्तेमालु कंदा आहिनि छतियुनि में उहे असां फोटेज ॾिठा आहिनि जेके पुलिस खणाए थी गाॾियुनि में पर ॾिसो हुते जॾहिं ऑपरेशन थी हले असां वियासीं पाण त वञी फोटेज कयूं या को न्यूज़ हिकिड़ो शहीद थियो आहे सिपाही असांखे दिली अफ़सोस आहे हुनजो त असां चऊं था ॾिसूं वञूं को ॾुआरनि जा घर सारिया अथऊं असां इहो अपडेट कयूं पंहिंजे इदारनि खे चैनलनि ते पर जॾहिं असां हितां वियासीं त पुलिस उते असांखे नज़र कोन आई असां मदी जी 4-5 दोस्त वियासीं उते का शइ नज़र न आई पुलिस ॿियनि हंधनि ते वेठी उते असां पुलिस खे ॾिठोसीं त पुलिस वारा मोबाइलनि में वेठा आहिनि के मानी था खाइनि के छा था कनि कबीलाई जहिड़ा जेके हलनि था असां केरु थी कराए कबीलाई जहिड़ा पुलिस थी कराए पुलिस ॾिसो कबीलाई जहिड़नि खे उहे हथियार अहिड़ा हथियार आहिनि अहिड़ा बुलेट्स काथां था अचनि हिते आम माण्हू वटि त कोन्हे जेतिरी अहिड़ो हथियार आहे उहो त पुलिस वटि आहे उन हथियार जेका बुलेट्स आहिनि के वटि पुलिस वटि पुलिस उन्हनि खे रस्ता थी ॾे उन वारनि खे सपोर्ट थी करे कबीलाई जहिड़नि वारनि खे हथियार पहुचाए थी पोइ चवे थी त भई कबीलाई जहिड़े में हेतिरा नुक़सान थिया आहिनि ॾुआरी था मारजनि यार तव्हां पंहिंजो पाण खे सिधो कयो रोड ते जेको चोर चढ़े उहो ॾुआरी आहे जेको रोड ते आवाम खे तंग करे उहो ॾुआरी आहे तव्हां पुलिस तंग घटि था कयो मदे जी लखी ताईं वञो 3 मोबाइल में रोड ते बीठियूं को गाॾियुनि खां फुल लुट करे को गरे गाड़ी वारे खां फुल लुट थो करे ई असुल फोन रोड ते था फिरनि अयूब साहब तव्हां थोरो हिन शइ जो जाइज़ो ॿुधायो त जेका ऑपरेशन जे मद में जेका बजट आहे उहा केतिरी तक़रीबन अॻिले दफ़े बि जो हर एसपी जेको बि शिकारपुर में अचे थो हर एसपी ऑपरेशन थो करे हिते हालांकि ऑपरेशन जा के नताइज त कोन अवामी सतह ते नज़र अचनि था पर हुनजी बजट जेका आहे उहा केतिरी जेका आहे करप्शन जे भर चढ़ी वञे थी और साहब बस नादरीन के भी खबर है पुलिस ऑफिसरन के भी खबर है सियासतदान के भी खबर है सियासतदान बेचारा नाले में आए सियासतदान के पुलिस लिफ्ट दे कोन तो शो तो उन्हनि जो पंहिंजो डायरेक्ट वास्तो आहे पोस्टिंग ऐं ट्रांसफर उन्हनि जी हथ में आहे जेको उते पुॼे थो CSA जेके जॾहिं आया आहिनि इनखे CSA साहिब जेके वेठा आहिनि त असां वटि त जेको डिवीज़न लाड़काणे में त मुंहिंजे ख्याल में असां शिकारपुर त वीचारे SP वटि त नाले मात्र SP आहे उन वटि त का पावर्स कोन्हनि सिर्फ़ु उहो प्रेस रिलीज़ ताईं महदूद आहे त इहो तव्हां ॿुधायो त पहिरियों इहो जुडिशनल या जज रिटायर जजिस जे निगरानी में हिकिड़ी टीम माना कमेटी जोड़े वञे त इहो जेको पुलिस ऑपरेशन करे पियो त इहो पुलिस जो ऑपरेशन ख़र्च कीअं थियो ठीकु आहे ॾियो न तव्हांखे गाॾियूं न तव्हांखे तेल न तव्हांखे गोलियूं पुलिस वारनि खे ॾिसो त ख़ुदि मां पुलिस वारे कसम करे ॻाल्हि कयो त असां पंहिंजनि पैसनि सां वठी था अचूं गोलियूं हथियार बचाइण जे लाइ परे कयो फ़ैरताकियूं जी हेॾे असां हिन चवंदा वेठा आहियूं हाणे मूंखे ॿुधायो जॾहिं इन्हनि शयुनि जे बावजूद बि जॾहिं दावाऊं कनि SP घरू वज़ीर त असां हीअं कयोसीं हूअं कयोसीं इहो कुल
बकवास आहे, का अहिड़ी शइ कान्हे। असां कचे में ऑपरेशन जेको हले थो उहो कचे जे माण्हुनि खे ख़बर ऐं पुलिस खे ख़बर ऑपरेशन कहिड़े लेवल जो आहे। छा कबीरा जेलनि में कानून ठहियो आहे, तव्हां माण्हू मारियो तव्हां ते माफ़ अच्छा आहे। आयुब साहब हिन वक़्तु जेकर कच्चे में तव्हांजा जेके रहाकू एहतजाज था कनि, रड़नि था पुलिस जे हवाले तां, त ज़रूरु पुलिस कुझु त कंदी हूंदी न, जो छो था बाक़ी न पुलिस न, मां हाणे बि तव्हांजो अगरि माना पंहिंजो सोशल मीडिया ते हफ़ीज़ करोड़े जो बयानु आयो आहे, तव्हां साम्हूं तव्हां ॿुधोसीं, हुनजो इहो चओ था इन शहीद एहलकारनि में असां इन्वॉल्व न आहियूं, असांखे असांजी मुखालिफ़नि सां मिली करे असांजा घर साड़िया विया। ठीकु, असां मुखालिफ़नि जे हूंदे असांजा घर साड़िया, वण कटे विया आहिनि, हर शइ कया आहिनि, उन्हनि नाजादी कया, पुलिस जेको आहे सो आहे करे थो, पर असांजा मुखालिफ़ अचनि था। इलाही जहिड़नि जे सूरत में जेको हथियार सप्लाई थो इन्हनि जे जेक कयो वञे, इहे जेके पुलिस लाइ अचनि था, बजेटूं काढे था वञनि, गोलियूं काढे था वञनि, केरु हुते पुॼाए थो, उहा त जजिस जे कमेटी को जोड़े रिटायर जजनि जे जेको शिफ़ा हुजे, जेको इन्हनि जे इन्हनि जी निगरानी। मां हाणे बि चवां थो, मधे जी पुलिस वारनि शहीद थियो आहे असांजो जवान, हिते मोबाइल कोन्हे, राति जो ट्रिशा फुल लुट लॻो पिया, मां राब्तो कयुमि, चवंदा असांजो मोबाइल ई कोन्हे, जेको मुक़ाबिलो थियो ज़ख़्मी जो लाड़का मोबाइल आहे कोन। हाणे इहा ख़बर में आहे त 6 बजे खां 8 बजे खां पोइ लकीअ खां बंदि, रोड बंदि आहे, कोई न वञे, केरु महफ़ूज़ न आहे। हाणे महफ़ूज़ न आहे, तव्हां लखे रुपया करोड़ रुपया बजट था कयो, त तव्हां छा लाइ था कयो, ग़रीबनि खे सताइण जे लाइ छा कनि था, इहा शइ त न थियणु घुरिजे न। असांखे फौरी तौर ते अवाम खे, शहीदनि जे वारिसनि खे या उन्हनि पंहिंजनि प्यारनि साफ़ियुनि खे उतां जे लाइ ब्रीफिंग ॾियनि त हुननि 7 ॾींहंनि में शहीद जे प्लान में छा छा कयो, छा छा न कयो, उहो कहिड़ा ॾुआरी मारिया आहिनि या कहिड़ा न मारिया, या त हथु मथे कनि सिधी किॾे ॾुआरी असांखे ज़ोर आहिनि। महिरबानी अयूब साहब। नाज़रीन, हीउ तजज़ियो जेको आहे तबसरो तव्हां ॿुधो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे शिकारपुर में, जेको ऑपरेशन गढ़ी तेगो में हले या मधी जी जे कचे में हलंदड़ ऑपरेशन जे हवाले सां पैनलिस्ट जो ख़्यालु आहे त IG सिंध खे जेका अपील आहे त उहो हिकिड़ी रिटायर्ड जजिस जे मबनी हिकिड़ी कमेटी जोड़े, जेका इंक्वायरी करे इन मौजूदा SSP शाहज़ेब चाचर जेका ऑपरेशन जे आड़ में जेके जेके एक्सपेंसिस कया आहिनि त उनजी हिकिड़ी ऑडिट रिपोर्ट अवामी सतह ते उजागर कई वञे, अवामी सतह ते न जेका शो कई वञे, तव्हां त ख़बर पए छो त हितां जो जेको माण्हू आहे ज़िले शिकारपुर जो, उनखे कंहिं बि क़िस्म जो को बि रिलीफ ऐं फ़ाइदो इन ऑपरेशन जो नज़र कोन थो अचे, साॻी बदबनी आहे। ऐं असांखे इहो ख़दशो आहे त जेको असांजे अमन अमान जे हवाले सां ईंदड़ पूरी बजट जेका आहे उहा तीनवाल कई वञे थी, करप्शन जे वर चढ़ी वञे थी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।